नाज़िम नीरो ख़ान जे प्राइमरी स्कूल मरम्मत न थियण करे गुज़िरियल 4 सालनि खां ज़बून हाल हुअण करे बंदि पियल आहे, जे सबबि शागिर्द तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। उन हवाले सां रिसूं था मुजाहिद हुसैन सूमरो जी ही रिपोर्ट। वो स्कूल तबाह हाली जो शिकार है। हिंद स्कूल जी जेके दीवारूं आहिनि उहे बि तबाह थी चुकियूं आहिनि। उन जो फर्नीचर आहे उहो बि उते मौजूदु न आहे। स्कूल इंतहाई ज़बूनी वारी हालत में आहे ऐं 4 सालनि खां हिते तालीम जेका आहे न आहे। हितां जा जेके ॿार आहिनि मुख़्तलिफ़ स्कूलनि ॾांहुं वञनि पिया। अचो त उन सिलसिले में हिते जे ॻोठाणनि सां हाल वाल करियूं। तुंहिंजो छा चवणु आहे? एको तनी को बंद आहे, को न मास्तर आयो आहे न को वियो आहे, आयो ई वियो ई न आहे। एको ताईं चुप लॻी पई आहे। असांजा ॿार दर पद लॻा पिया आहिनि। हर हंधि रेगू ते हर इहो चांगे ते वरी 13 प्रधाननि अर्जी पुटे था जारी था वञनि था। ॿिए ॻोठ में स्कूलनि में वञी पढ़नि था ऐं असांजे ॻोठ जी तालीम जेका आहे त तमामु दरपदर थी वई आहे। असांजा नंढड़ा बचड़ा जेके आहिनि परेशान आहिनि, तालीम खां बेमहरूम थींदा वञनि था। ख़ुदारा अहसान कयो असां मिसकिननि ते न, असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे आया आहियूं। असांजा जेके नंढड़ा बचड़ा आहिनि यतीम मासूम, उन्हनि जी तालीम जो को ख़्यालु कयो वञे। थी विया हाणे ॿार के रेगुअ ते आहिनि, के पंहिंजो 13 पुर आहिनि, के अर्ज़ी बुटे वञनि था। जज साहब बि आयो हिते मुआइनो करणु त असां स्कूल तव्हांखे ठाराए था ॾियूं। केतिरनि खे ऑफिसरनि खे केतिरियूं पार्टियूं आयूं आहिनि। वरी हाणे वरी ॿी नई आई आहे। असांजा प्यारा दोस्त आहिनि उहे महिरबानी करे आया आहिनि। जेतिरो थी सघे असांजा ॿार दरपदर आहिनि। कैमरामैन बिलावल अबड़ो सां गॾु मुजाहिद सूमरो, मिरान टीवी न्यूज़, मीरो ख़ान।